अस्सलाम वालेकुम दोस्तों हिन महिल मौज़ू खणी आयासीं के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेको थोरनि ॻाल्हियुनि ते छिनणु सिखिया आहिनि ऐं छिनण जी ॻाल्हि कंदा आहिनि। चाहे दोस्त हुजे, चाहे माइट हुजे, चाहे भाउ हुजे, केर बि हुजे, पर थोरनि ॻाल्हियुनि ते चवंदो त मुंहिंजो तोसां खाइणु पीअणु ऐं मुंहिंजो तोसां ॻाल्हाइणु ॿोलाइणु, मुंहिंजो तोसां भाई पी बिरादरी सभु कुझु ख़तमु आहे। उन मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। दोस्तों हिकिड़ा इहे तबियतूं दोस्तों माण्हुनि जूं के तबियतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेको थोरनि ॻाल्हियुनि ते छिनणु सिखिया आहिनि। क़ुर शरीफ़ में आयत आहे त मिटियूं माइटियूं न छिनो, बहितर इहो आहे त निभाइण ते ज़ोर ॾियो। दोस्तों हिकिड़ा माण्हू अहिड़ा आहिनि जेकॾहिं का दोस्त 100 कम कया, हिकिड़ो कमु न कई त चए थो त मुंहिंजी तोसां भाई पी ख़तमु, तोसां अॼु ॾींहं खां वठी दोस्ती ख़तमु, तोसां उथणु वेहणु ख़तमु। हाणे ॿुधायो त इहे 99 जेके कम थिया उहे कहिड़े लेवल सां थिया, उहे कंहिंजे खाते में विया। जेकॾहिं हिकिड़ो कमु न थियो त जल्दी में मुड़ुसु चए थो त मुंहिंजी तोसां खाइण पीअण ख़तमु, मुंहिंजो तोसां ॻाल्हाइणु ॿोलाइणु ख़तमु, मुंहिंजो तोसां दोस्ती अॼु ॾींहं खां वठी ख़तमु। इहे बुर्दबार माण्हू न आहिनि। उहे उन्हनि में सलाहियत, ईमान जी सलाहियत घटि चइबी। छो त उन्हनि में जेकॾहिं ईमान जी सलाहियत वधीक हुजे हा त उहे सोभर हुजनि हा, उहे बुर्दबार हुजनि हा, उहे छिनण वारी ॻाल्हि न कनि हा। जेकॾहिं को भाउ आहे, को मिट आहे, पर जेकॾहिं हुन खां बि का कमी पेशी थी वई, का ॻाल्हि ॿोल्हि में, उथण वेहण में, या ॻाल्हाइण में, या ॾेती लेती में, या कहिड़े बि मसइले में, त हू जल्दी में उन खे बि चवंदो त तोसां ॻाल्हाइणु ॿोलाइणु ख़तमु, तोसां भाई पी ख़तमु, तूं मुंहिंजो अॼु ॾींहं खां वठी भाउ न आहीं, तूं अॼु ॾींहं खां वठी मुंहिंजो मिट न आहीं। मिट हूंदा त मिटनि खे ईअं चवंदो ऐं जल्दी में चवंदो त मुंहिंजो तोसां का शइ न, जेकॾहिं तो अॼु इहे कमु मुंहिंजो न कयो। दोस्तों मां उन माण्हूअ लाइ हीअं चवणु चाहींदुसि त जेको अहिड़ो माण्हू आहे जेको सदाईं हर कंहिंखे ईअं थो चए त मुंहिंजो तोसां खाइण पीअण ख़तमु, मुंहिंजी तोसां दोस्ती ख़तमु, मुंहिंजी तोसां भाई पी ख़तमु, मुंहिंजी तोसां मिटी माइटी ख़तमु, मुंहिंजो तोसां भाइरनि वारो रिश्तो ख़तमु, जेकॾहिं हीअ मुंहिंजो कमु न कई, मां त चवां थो त इन खे छॾे ॾियो। इन खे चओ त वञी थुकूं खाए, वञी ॿिए हंधि वञी जीअं बि थिए इन खे घणो मिंथ इलाज न कयो। छो त इन जी तबियत हंबस फूसरी वारी आहे, जेका फूसरी झिरकी हूंदी आहे, जेका माना वण खे चवंदी आहे ख़बरदार वण मां अचां थो, पर वण चयो अथसि त इहे तोजरियूं झिरकियूं कंहिं आयूं के उॾरियूं, मूं वण खे छा थींदो। जेकॾहिं इन जे माना उथण वेहण ऐं इन जे भाई पी बिरादरी मां जेकॾहिं तव्हां बस कंदो त ॾींहुं बि उभरंदो, सिजु उभरंदो। इन तबियत वारे खे खां, अहिड़े तबियत वारे खां बस भली आहे, अहिड़े भले भाउ खां खट खाली भली आहे जेको ज़रे ते सहाप ॾे, ज़रे ते छिनणु सिखे, ज़रे ते ॾोरापो ॾियणु सिखे। इन में को बि बुर्दबारी वारो अमल कोन्हे, इन में हिमत कोन्हे, इन में जुरत कोन्हे। हमेशह बर्दाश्त करे हर कंहिं सह पधारे हर कंहिं सां निभाइण जो कोशिशि कबी आहे। निभाइण जे लाइ हू माना पंहिंजो किरदारु अदा कबो आहे ऐं पंहिंजनि ऐं परावनि जे सभिनि जा कसर सां ज़िंदगी गुज़ारबो आहे। थोरनि ॻाल्हियुनि ते कंहिंखे ॾुख आइबो न आहे, कंहिं सां बाइकाट न कबो आहे, कंहिं सां उहा रिश्ता छिनबा न आहिनि, कंहिं दोस्तनि सां बि दोस्तीअ जो रिश्तो त मां त ईअं चवंदुसि पंहिंजे रत जे रिश्ते खां वधीक मज़बूत रिश्तो आहे जेकॾहिं उन में सचाई आहे त। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।